अस्सलाम वालेकुम, केड़ा हाल है? उम्मीद है सारी दोस्त ठीक होंदा है, खैरियत सां होंदा। दोस्तों जीअं त मां आहियां अब्बास अली, रबड़ व्लॉग में तव्हां दोस्तनि खे वेलकम। दोस्तों मां अॼु कंपनी पंहिंजी में मौजूदु आहियां, सोचुमि तव्हां दोस्तनि सां हाल अहवाल करे अॼु तव्हांखे पंहिंजी कंपनी जो विज़िट करायां। दोस्तों हे आहे मुंहिंजो रूम, तव्हांखे ॿुधायां हाणे जेको आहे मां तालो ॾिनो आहे हिन रूम खे, त सोचुमि त अॻिते हली करे तव्हां दोस्तनि खे ॾेखारियां। त अॼु मां तव्हांखे छत ते वठी हलां थो, त जिथे जेको आहे राति जो सुम्हंदा बि आहियूं असां। ऐं जेको आहे दोस्तों हे अची वियो आहियां मां छत ते, ऐं छत खां जेको आहे तव्हांखे ॾेखारियां थो ॿाहिरि जा मंज़र। त हिन टाइम शाम जो टाइम आहे, ऐं दोस्तों हे ॾिसो था हिन पासे त ही फैमिली आहे, ही असांजी कंपनी जी फैमिली आहे। ऐं हेॾे हिन पासे हलूं था अॻिते, त दोस्तों हो साम्हूं जेको तव्हां फैक्ट्री ॾिसो था पिया, इहा फैक्ट्री आहे गते जी। ऐं हे जेको पाणी जी टंकी आहे इहा बि असांजी इन कंपनी जी आहे। ऐं हे साम्हूं ॾिसो तव्हां त ही गोदाम आहिनि, ऐं साम्हूं जेको कंपनी आहे इहे सोलर लॻल आहिनि हिन कंपनी जा, इहे बि असांजी हिन कंपनी जा आहिनि। ऐं अॻिते हली करे मां तव्हां दोस्तनि खे ॾेखारियां त हो जेको साम्हूं ॿी कंपनी नज़र अचे थी गाड़ी, उहा आहे अहमद ओरिएंटल टेक्सटाइल मिल। ऐं हिन पासे ॾिसो त हे बि कंपनी आहे, तक़रीबन हे जेको आहे शैम्पू जी कंपनी आहे। ऐं उनखां अलावा दोस्तों हो साम्हूं ॾिसो त हो साम्हूं जेको वाइट नज़र अचे थो इहो आहे पावर हाउस। ऐं पावर हाउस जेको आहे नी पंहिंजो जेको आहे नी जेको हे यानी पूरो जेको इहो पंहिंजो टाउन आहे, इन पूरे टाउन खे जेको आहे तक़रीबन हे बिजली जी कवरेज ॾींदो आहे। ऐं हिन पासे मां तव्हांखे ॾेखारियां त हिन पासे जेको आहे मतिलबु कि बिल्कुलु ई ॻोठाणो सिस्टम, ॻोठाणो माहौल, ऐं जीअं मतिलबु कि ॻोठाणो माहौल हूंदो आहे, ॻोठाणो सिस्टम हूंदो आहे। पर हिन पासे मां तव्हांखे विज़िट करायां त हिन पासे जेको आहे इहो ॻोठाणो माहौल आहे सॼो। हे ॾिसो था पिया ज़मीनूं, ऐं साम्हूं जेको आहे तमामु बहितर व्यू ऐं ज़बरदस्त ॾिसो था पिया दोस्तों। त हीउ साम्हूं जेको बस्ती आहे, त हीउ जेको आहे ॻोठ आहे नंढड़ो हिकिड़ो, त हिन ॻोठ में जेको आहे अचणु वञणु थींदो आहे। ऐं हिन पासे बि जेको आहे हिन टाउन जे ॿाहिरां जेको आहे उहो बि जेको आहे त ज़मीनूं ई ज़मीनूं आहिनि। ऐं जे अगरि हिन पासे मां तव्हांखे विज़िट करायां त ही टाउन जो जेको आहे हे प्लाट बि ख़ाली पिया आहिनि, ऐं उनखां अलावा जेको आहे ही कंपनियूं आहिनि साम्हूं ॾिसो था पिया। त हिन पासे जेको आहे वञी करे हो साम्हूं जेको दोस्तों तव्हां वाइट ॾिसो था पिया, इहो आहे कैफ़े सजावल। तव्हां नालो ॿुधो हूंदो कैफ़े सजावल वारनि जो जेको आहे। ऐं हिन पासे ॾिसो त हीउ जेको आहे ॻोठ बस्तियूं। ऐं उनखां अलावा दोस्तों मां तव्हां दोस्तनि खे अॻिते हली करे तमामु बहितरीनु सुठा व्लॉग ॾेखारींदुसि। ऐं जेको रहीम यार ख़ान सादिक़ाबाद जिथे जिथे असां वेंदा आहियूं उतां जा मंज़र तव्हां दोस्तनि खे ॾेखारबा। दोस्तों असां तव्हां दोस्तनि खे अॻिते हली करे सुठा व्लॉग ॾेखारींदासीं। ऐं जेकी असांजी रोज़ जी रूटीन हूंदी आहे, ड्यूटी रूटीन हूंदी आहे, खाइण पीअण जो जेको हूंदो आहे उहो त असांजो कैंटीन ते हूंदो आहे। ऐं ॿी ॻाल्हि तव्हां दोस्तनि सां हिकिड़ी ॻाल्हि मां शेयर कयां त कुझु टाइम जेको आहे असांजा फ़नी कॉमेडी वीडियोज़ कोन ईंदा, थोरो असांजो जेको आहे पंहिंजो टीम जो प्रॉब्लम आहे, उनखां अलावा थोरो जॉब में मसरूफ़ हूंदा आहियूं, त असां जेको आहे वीडियोज़ कोन ठाहे सघंदासीं। सोचियोसीं तव्हां दोस्तनि खे इन हवाले सां ई एंटरटेनमेंट ॾेई सघूं। ऐं तव्हांखे ख़बर आहे त असां जेको आहे कमु कयोसीं पिए उर्दू में, उनखां बाद में जे अगरि असां जेको आहे हाणे कुझु अरसे जे लाइ तव्हां दोस्तनि खां माज़रत कंदासीं त यार जेको असांजा कुझु अरसो जेको आहे कॉमेडी वीडियो कोन अची सघंदा। ऐं जेको आहे असां व्लॉग जे ज़रिए तव्हां दोस्तनि खे सुठे खां सुठी एंटरटेनमेंट ॾियण जी कोशिशि कंदासीं। जीअं तव्हां दोस्तनि असांखे जेको आहे कॉमेडी वीडियोनि ते सपोर्ट कयो आहे, तीअं असांजे व्लॉग खे बि सपोर्ट कंदा। छो त जेको असांजी मजबूरी इहा आहे त मां जेको आहे हिते हिन कंपनी में कमु कंदो आहियां, ऐं कंपनी खां अलावा जेको असांजी टीम हूंदी आहे ॾहेर की मीरपुर माथिलो में हूंदी आहे। मां जेको आहियां हिन टाइम सादिक़ाबाद शहर में मौजूदु आहियां। ऐं टीम जे करे थोरो मसइलो थिए थो पियो त हिते मां अकेलो आहियां। ऐं तव्हां दोस्तनि सां जेको आहे वधि में वधि मां कोशिशि इहा करे त तव्हां दोस्तनि खे सुठी खां सुठी एंटरटेनमेंट ॾेई सघां। ऐं VIP जीअं तव्हांखे कल्ह हिकिड़ा मैसेज ॾिना, ऐं अॻिते बि मिसाल आहे रोज़ाने जे हिसाब सां मैसेज आहिनि जेको आहे। उनखां अलावा तव्हां दोस्तनि खे सुठा व्लॉग ॾेखारबा। ऐं अॼु जो व्लॉग हिते ई ख़तमु कयूं था पिया, मिलंदासीं हिकु ॿी व्लॉग में। तेसीं ताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।